बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असां अॼु कुझु फ्रूट खयां आहिनि जेके मौसम जे हिसाब सां आहिनि। नारंगियूं, केला, स्ट्रॉबेरी, ज़ैतून, सूफ़ ऐं ॿियो बि जेको अवेलेबल फ्रूट हूंदो तव्हां मौसम जो उहो खणी सघो था। सूफ़नि खे चङी तरह छिले पोइ हिकु बाउल में हुन जा नंढड़ा कतरा कंदासूं। अहिड़ी तरह केला छिले उन्हनि जा बि असां कतरा कटींदासूं। स्ट्रॉबेरी बि असां खणी साफ़ करे उन जा बि असां कतरा कटींदासूं। ऐं ज़ैतून खे बि असां नंढड़नि कतरनि में कटींदासूं। चङी तरह नंढड़ा कतरा कटींदासूं ज़ैतून जा, पर जेके ज़ैतून जो ॿिज आहे असां उहो इस्तेमालु न कंदासूं, उहो कढी छॾींदासूं। ऐं पोइ आख़िर में नारंगी असां कटे उन जा ॿिज चङी तरह कढंदासूं। ॿिज कढी पोइ जेको बि जूस आहे नारंगियुनि जो उहो सॼो असां इन्हनि फ्रूटनि जे मथां निपुड़े छॾींदासूं। ऐं पोइ विझंदासूं दड़ो लूणु, थोरा कारा मिर्च, चाट मसालो ऐं हिकु चमिचो खंड जो मिलाए चङी तरह मिलाईंदासूं त जीअं खंड बि ॻरी वञे। ऐं जेके हिकु अधु ॿिज अची वञे नारंगीअ जो उहो बि असां पोइ कढी छॾींदासूं। मिलाए चङी तरह पोइ हिकु बाउल में लाइ रखंदासूं। तयारु आहे असांजी स्पेशल फ्रूट चाट, ज़बरदस्तु।